सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति तफ़सीली मालूमात मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कयां थो। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियोज़ खे तफ़सीली ॿुधंदा, दोस्तनि सां शेयर कंदा। अॼु पाण सिंध जे नाम्यारे फ़नकार सैयद सुलेमान शाह बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू जॾहिं ॻाईंदे नचंदो हो त सॼी काइनात रक़्स में अची वेंदी हुई, साणस गॾु नचंदी हुई। संदसि शेरियुनि जी शिमकार ते दिलियूं धड़कण बदिरां टिपा ॾियणु शुरू कंदियूं हुयूं। महफ़िल में वेठल हर माण्हूअ जी दिलि चाहींदी हुई त हू बि साणस गॾु नचणु लॻे। सिंध जो ही मशहूरु रागी सैयद सुलेमान शाह 1933 धारे ॻोठ तड़ ख्वाजा तालके जाती ज़िले ठटे में जनम वरितो। संदसि वालिद जितां पोइ लॾे मीरपुर बठोर में अची रहाइश इख्तियार कई। सैयद सुलेमान शाह मीरपुर बठोरे में मिडिल ताईं तइलीम हासिल कई। उते हिन उस्ताद बच्चू शेख खां ॻाइण ऐं नचण जी सिख्या वरिती ऐं सॼी सिंध में साणस मेलनि मलाखड़नि में वेंदो हुयो। जॾहिं हिंदुस्तान जो नाले वारो कथक डांसर एजी परवाना मुंबईअ मां अची रईस करीम बख्श निज़ामानी वटि मातली ज़िले बदीन में रहियो त सुलेमान शाह बि रुॻो खांसि कथक नाच जी तरबियत वरिती। पर साणुस लकी स्टार थिएटर कंपनी जे क़याम में बि हिसो वरितो, जंहिंजो डायरेक्टर एबी परवानो थियो ऐं सुलेमान शाह सॼी सिंध में थिएटरनि में साणुस गॾु हूंदो हो। हिन परवाने खां कथक डांस सां गॾु अदाकारी जी तरबियत वरिती ऐं हिन कंपनी जे अक्सर ड्रामनि में हीरो जो किरदारु अदा कंदो रहियो। जीअं जीअं सुलेमान शाह जे ॻाइण में मक़बूलियत वधी त हिन अदाकारी छॾे ॾिनी। सैयद सुलेमान शाह इब्तिदा में भगतुनि सां गॾु पंहिंजो टोलो ठाहे सिंध जे मेलनि मलाखड़नि में नचंदो रहियो। हिन काफ़ी अरसो सन्यासियुनि ऐं भगतुनि सां रही खाउन भक्ति ॻाइण जो अंदाज़ बि सिखियो। सैयद सुलेमान शाह मौसीकार बिलावल बेल्जियम, फेरोज़दीन ऐं एस गुल जी मौसीक़ी में ॻायो ऐं ग़ुलाम हैदर मौसीकार खां बि सिखियई। रईस करीम बख्श निज़ामानी ऐं शाइर जुमन हाले खेसि अॻिते अचण में वॾी मदद कई। सुलेमान शाह जी मक़बूलियत जे आसमान ते वल वल क़तल करींदा बुल्ला शाह खे कलाम पहुचायो। हिन कलाम संदसि शोहरत सॼी पाकिस्तान ते पहुचाए छॾी। 1970 में टीवीअ ते अब्दुल करीम बलोच खेसि मुतारफ़ करायो, जॾहिं त रेडियो ते खेसि ख्वाजा इमदाद अलीअ मुतारफ़ करायो। सैयद सुलेमान शाह खे फिल्मुनि में डायरेक्टर हसन शेख ऐं मुश्ताक चंगेज़ी वठी आयो। शेख हसन विरहाङे खां पोइ उमर मारवी पहिरीं सिंधी फिल्म ठाही ऐं इन खां पोइ शहरो फेरोज़ फिल्म ठाही, जंहिंमें सैयद सुलेमान शाह अदाकारी कई ऐं ॻायो। इन खां सवाइ हिन चांड्रोकी ऐं नूरी जाम तमाचीअ में बि अदाकारी कई। उर्दू फिल्म झुक गया आसमान ऐं सिंधी फिल्म परदेसी ऐं प्यार जा गाना बि ॻाया। हिन केतिरनि ई ॿाहिरियुनि मुल्कनि जा दौरा करे उते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पिणु कयो। सैयद सुलेमान शाह जो अंदाज़ निरालो हुयो। पेरनि में घुंघरू ॿधी भगत विझण वारे अंदाज़ में नचंदे कलाम पेश कंदो हो, जेको पोइ संदसि मुनफ़रद अंदाज़ ऐं सुञाणप बणिजी वियो। हिन मास्टर चंद्र जा मशहूरु कलाम पिणु ॻाया, जिन खेसि घणी मशहूरी ॾिनी। ख़ासि तौर ते हू जॾहिं
सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झलतूं, सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झलतूं, ॻाईंदो हो त हिन जो पूरो वजूद नाच दौरान मुहबत जो समुंड बणिजी छुलकण लॻंदो हो। संदसि रक़्स जो पूरो इज़हार चपनि ते मुर्क बणिजी टिड़ी पवंदो हुयो। सुलेमान शाह निहायत रहमदिल हो, जानवरनि सां बि ॾाढो प्यारु कंदो हो। रोज़ सुबुह जो कुतनि ऐं ॿिलियुनि खे मानी ऐं पखियुनि खे दाणो ॾींदो हुयो। हुन 1965 धारे कराचीअ में रहाइश इख्तियार कई, पर ज़िंदगी भर पंहिंजे असुल ॻोठ मीरपुर बठोरे खे न विसारियईं, जिते संदसि ज़मीनूं हुयूं। शाहबेग लेन कराचीअ में हिकु म्यूज़िकल क्लब क़ाइमु कयईं, जिते पंहिंजे दौर जा वॾा वॾा फ़नकार ईंदा हुआ ऐं नवां ॻाइणा सिखंदा हुआ। सुलेमान शाह जी वफ़ात जी बि अजीब कथा आहे। 1996 में पाकिस्तान टेलीविज़न सूबाई ॿोलियुनि जे वाधारे लाइ मुख़्तलिफ़ बूस्टर स्टेशनूं क़ाइमु कयूं। सिंध में टंडो अलायार ऐं शाह मुरीद बूस्टर क़ाइमु कया विया। शाह मुरीद बूस्टर जो इफ़्तिताह उन वक़्त जे वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कयो। इफ़्तिताही तक़रीब लाइ राग रग जी रिकॉर्डिंग अॻु में थी, जंहिंमें सुलेमान शाह बि रिकॉर्डिंग कराई। हू 18 अगस्त ते घर वापसि आयो ऐं राति जो पंहिंजो प्रोग्राम टीवीअ ते ॾिसी रहियो हो त ओचितो खेसि दिलि जो दौरो पियो, जंहिं खेसि सिंध खां कसे वरितो। महिरबानी।